वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। सिंध जो कल्चर सकाफ़त तहज़ीब तमंदन जेको सजन ते मुहित आहे ऐं असांजे सुञाणप जा जेके मर्कज़ आहिनि उहे मोहन जो दड़ो खां वठी मकली ताईं केटी बंदर खां कश्मोर ताईं आहिनि। उन खां पोइ हिन सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त जेको असांजो नओं नसुल आहे जंहिंखे असांजे कल्चर जी ख़बर न आहे सकाफ़त जी ख़बर न आहे ओसि ताईं इहो पैगाम पहुचे त हीअ अजरक छा आहे टोपी छा आहे। माशाल्लाह अल्लाह ताला सिंध जे सखावत के वॾी इज़त ॾिनी आहे। ये असांजो मतलब ईद जो ॾींहुं आहे, असांजी क़ौमी ईद आहे ऐं सिर्फ़ असां चऊं था सिर्फ़ सिंधी न मल्हाइनि, सिंध में जेके माण्हू रहनि था उन सभिनीनि खे हक़ आहे कि हू ही कल्चर डे सेलिब्रेट कनि छो त हू सिंधी आहिनि।